अस्सलाम वालेकुम दोस्तों। अहिड़ी वरी हिकु नई वीडियो में तव्हां सां गॾु आहियां। मुंहिंजो नालो आहे डॉक्टर रहीम बख़्श सुमरो ऐं मां शाबती यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखां थो। अॼु हिन वीडियो में हिकिड़ो अहम जेको टॉपिक डिस्कस कंदासीं उहो आहे मल्टी कोलिनियरिटी। हिन खां अॻु में जेका वीडियो हुई उन में हेट्रोस्टासिटी ते मूं ॻाल्हि कई हुई ऐं अॼु हिन में वरी मल्टी कोलिनियरिटी जी ॻाल्हि कयूं था। बुनियादी तौर ते जेके असां मल्टीपल रेगुलेशन जॾहिं रन कंदा आहियूं त उन सां गॾु असांखे घटि में घटि 8 अज़म्पशन जेके आहिनि उहे पूरा करणा हूंदा आहिनि। जेकॾहिं को बि अज़म्पशन वायोलेट थिए थो त इन जो मक़सदु इहो आहे त असांखे रिज़ल्ट त मिली वेंदी, पर उहा रिज़ल्ट्स जेके आहिनि उहे असांजूं इनवैलिड हूंदियूं। छो जो असां जेके जेके उन जा अज़म्पशन्स आहिनि उहे प्रॉपरली मीट आहिनि कया। उन में ही आख़िरी अज़म्पशन आहे मल्टी कोलिनियरिटी। हिन वीडियो में आउं डिस्कस कंदुमि त मल्टी कोलिनियरिटी छा हूंदी आहे, उन जा कहिड़ा सोर्सिस आहिनि ऐं उन मल्टी कोलिनियरिटी खे कीअं हल कजे। ऐं हीअ हूंदो जेको आहे थ्योरेटिकल सेक्शन में। वरी अमली कम तरफ़ वधंदासीं त पोइ एसपीसीस में वञी करे मां तव्हांखे बि ॿुधाईंदुमि त तव्हां मल्टी कोलिनियरिटी खे कीअं डिटेक्ट कयो ऐं उन मल्टी कोलिनियरिटी खे कीअं ख़तमु कजे। अॼु ही इन वीडियो में सभु कुझु इहे शयूं कंदासीं। अचो त अॻिते वधूं ऐं पंहिंजे मल्टी कोलिनियरिटी हवाले खां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधायूं। डेटा स्केलिंग जे साॻी जेको आहे अम्ब्रेला तहत अॻु में जेके मूं डिस्कस कयो वीडियो मुंहिंजो अवेलेबल आहिनि। मिसिंग डेटा ते आहे, आउटलायर ते, लीनियरिटी ऐं नॉर्मलिटी एंड होमोस्टैटिटी। ही आख़िरी वीडियो आहे हिन कड़ी जी जंहिंमें आउं मल्टी कोलिनियरिटी हवाले खां तव्हां सां शयूं डिस्कस करे रहियो आहियां। हाणे सभ खां पहिरियों त अचो त मल्टी कोलिनियरिटी हूंदी छा आहे। मल्टी कोलिनियरिटी खे सम्झण खां अॻु में असां पहिरियों ॿ टर्म हिकिड़ा सम्झंदासीं। हिकिड़ो हूंदो आहे असां जॾहिं रेगुलेशन, हिकिड़ो सिंपल रेगुलेशन आहे, ॿियो मल्टीपल रेगुलेशन आहे। हाणे सिंपल रेगुलेशन में छा हूंदो आहे त असां वटि हिकिड़ो इंडिपेंडेंट हूंदो आहे ऐं हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल हूंदो आहे। पर जॾहिं असांजो हिकिड़ो डिपेंडेंट ऐं ॿ इंडिपेंडेंट वेरिएबल थी विया त हाणे असां मल्टीपल रेगुलेशन तरफ़ हलिया वियासीं, सिंपल रेगुलेशन खां निकिरी करे। त हाणे मल्टीपल रेगुलेशन छा मक़सदु थियो, जॾहिं असां वटि हिक खां वधीक इंडिपेंडेंट वेरिएबल हुजनि त असां उनखे मल्टीपल रेगुलेशन चऊं था। हाणे इन हवाले खां मल्टी कोलिनियरिटी छा हूंदी आहे। जनरली अकर्स व्हेन देयर इज अ हाई कोरिलेशन बिटवीन द टू प्रिडिक्टर्स। जॾहिं ॿिनि प्रिडिक्टर जे विच में हाई कोरिलेशन हुजे त असां इन जो मक़सदु इहो आहे त हाणे हिते असांजी मल्टी कोलिनियरिटी जो जेको मसइलो आहे उहो पैदा थी वियो आहे असांजे डेटा सां। हाणे हिन में कुझु प्रिडिक्टर यूज़ कयो वियो आहे, इस्तेमालु कयो वियो आहे। हाणे असल में प्रिडिक्टर हिकिड़ो ॿियो नालो आहे इंडिपेंडेंट वेरिएबल जो, ऐं वरी हिते असां जो डिपेंडेंट वेरिएबल आहे असां ॿियो टर्म यूज़ कंदा आहियूं प्रिडिक्टेड। हिन में तव्हां ही टेबल ॾिसंदव त हिते असांजा मुख़्तलिफ़ जेके नाला आहिनि इंडिपेंडेंट वेरिएबल ऐं डिपेंडेंट वेरिएबल जा, उन जी लिस्ट तव्हांजे साम्हूं अची रही आहे, जंहिंमें तव्हां सम्झी सघो था त जेके मुख़्तलिफ़ नाला मुख़्तलिफ़ वक़्तनि में इस्तेमालु कया वेंदा, पर तक़रीबन असां इंडिपेंडेंट ऐं डिपेंडेंट वेरिएबल तौरु शयुनि खे सम्झंदा आहियूं। हाणे इन जो मिसाल कहिड़ो आहे त जंहिंजी करे सां इहो घणी मोटी कोलिनियरिटी ईंदी आहे, उहो आहे माण्हू जी जेको कद ऐं उनजो वज़न केतिरो आहे। जेतिरो कद वधंदो आहे त नॉर्मली उनजो वज़न बि ओतिरो ई वधंदो आहे। ऐं एज आहे तव्हांजी ऐं सेल्स ऑफ प्राइस जेको आहे उहो कार जी आहे, या जेतिरी तव्हां तालीम वधीक हासिलु कंदो ओतिरी तव्हांजी इनकम वधंदी। त हाणे इहो हिकिड़ो ज़रियो आहे जंहिंजे ज़रिए सां तव्हांजी मल्टी कोलिनियरिटी पैदा थी सघे थी। हाणे ॿी अॻु में ॻाल्हि कई त हीउ जेको इशू आहे यानी मल्टी कोलिनियरिटी, इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लॻापियल आहे असांजो मल्टीपल रेगुलेशन सां। सिंपल रेगुलेशन सां इन जो को बि तालुक़ु कोन्हे। जेके सिंपल रेगुलेशन रन कयो था त हिन असम्पशन खे तव्हां स्किप करे सघो था, हिन जी जेको आहे करणी का ज़रूरत ई कोन्हे। ऐं तव्हां मल्टीपल लिनियरिटी के सां ॿिनि तरीक़े सां चेक कयूं त हिकिड़ो कोरिलेशन जे ज़रिए सां ऐं ॿियो वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर जे ज़रिए सां असां चेक करे सघूं था। इन में जीअं आयो त कोरिलेशन कोएफिशिएंट जेकॾहिं इन जो वैल्यू 0.8 आहे, इन खां मथे आहे त पक ॼाणो त तव्हांजे डेटा में मल्टी कोलिनियरिटी आहे। यानी 0.8 यानी तव्हांजे डेटा में जेके बि इंडिपेंडेंट वेरिएबल, सिर्फ़ु इंडिपेंडेंट वेरिएबल, नो इंडिपेंडेंट वेरिएबल, जेके बि इंडिपेंडेंट वेरिएबल इन जे विच में किन बि वेरिएबल जे विच में जेकॾहिं 0.8 खां मथे बाइंड रिलेशन आहे त उहो इन जो मक़सदु इहो आहे त देयर इज़ a multi quantity exists in your data। ऐं ॿियो जेको तरीक़ो आहे उहो आहे वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर, VIF जेके असां चऊं था। त इन ज़रिए सां बि असांजो हाणे इन जो जेको रेंज आहे उहो आहे 1 खां 10। जेकॾहिं 10 खां घटि आहे त नॉर्मली उन में कंहिं क़िस्म जो इशू न हूंदो आहे। ऐं जेकॾहिं 5 खां बि घटि आहे VIF जो वैल्यूस त ॾाढो सुठो आहे, यानी कंहिं क़िस्म जी का बि इन्फ्लेशन, कंहिं क़िस्म जी का बि मल्टी कोलिनियरिटी न आहे। हाणे इन हवाले खां जी वैल्यूस मां ॿुधाया 1 खां 10 हूंदा आहिनि त 1 जो मक़सदु आहे त
लेकिन हिकु आहे त को रिलेशन ई कोन्हे, यानी हिते तव्हां एप्पल ऐं ऑरेंज खे पाण में कंपेयर करे रहिया आहियो, त घटि में घटि ॿिनि जे विच में को त रिलेशन हुजे, कोरिलेशन जो वैल्यू कुझु त हुजे, लेकिन हे कुझु बि न आहे, वन आहे VIF। इन जो मक़सदु आहे तव्हां जा जेके इंडिविजुअल वेरिएबल आहिनि, हिकिड़ो एप्पल आहे हिकिड़ो ऑरेंज आहे, ॿी जेको तालुक ई कोन्हे, त उनखे रन करण में को फ़ाइदो कोन्हे। ऐं उनजो इन हवाले खां जेको आहे जेकॾहिं हुनजो VIF जो वैल्यू 1 हिक खां 5 आहे त बहितरीनु आहे, मॉडरेट कोरिलेशन आहे। ऐं जेकॾहिं 5 खां मथे आहे त हाई कोरिलेशन आहे, पर जेके 10 खां मथे अची वियो त पोइ पक ॼाणो त इते तव्हांजी डेटा में मल्टीकोलिनिटी जो इशू आहे। हाणे कहिड़ा सबब आहिनि मल्टीकोलिनिटी जा? इनसफिशिएंट डेटा आहे, तव्हांजी डेटा पूरी न आहे, ज़ाहिर आहे त थी सघे थो त मल्टीकोलिनिटी जो प्रॉब्लम ज़ाहिर थी पए। इन जो हल छा आहे? इन जो हल आहे त तव्हां ॿी डेटा वञो ऐं वधीक डेटा कलेक्ट करे ऐं उहा पंहिंजे सॉफ्टवेयर में विझी करे ॿी रन कंदो त होपफुली उमेद कयां थो तव्हांजो इहो मसइलो हल थी सघे थो। ॿियो आहे डमी वेरिएबल। अक्सर असां डमी वेरिएबल इस्तेमालु कंदा आहियूं पंहिंजी डेटा में, एज आहे, जेंडर आहे, मुख़्तलिफ़ जेके सां, त उन ज़रिए सां बि जेको हिकिड़ो सबबु आहे जंहिंजे करे सां तव्हांजी मल्टीकोलिनिटी वधी सघे थी। उन खां पोइ ॿिया सबब जेके आहिनि उहो आहे त वेरिएबल को हिकिड़ो ॿियो नओं वेरिएबल इंक्लूड कयो था, जेको कॉम्बिनेशन आहे ॿिनि वेरिएबल खे कंबाइन करण लाइ हिकिड़ो टियों वेरिएबल तव्हां विझी छॾियो था, त जंहिंजो बि थी सघे थो हाई रिलेशनशिप थी वञे तव्हांजे ॿिनि वेरिएबल जे विच सां, त इहो बि हिकिड़ो सबबु आहे मल्टीकोलिनिटी जे पैदा थियण जो। ऐं ॿियो आहे आइडेंटिकल, यानी तक़रीबन साॻियो ई वेरिएबल तव्हां विझी छॾियो था, या कॾहिं कॾहिं असांखे इहो थींदो आहे जेके ॿ वेरिएबल इंडिपेंडेंट वेरिएबल उन जे विच में जेके असांजा फ्रीक्वेंसीज़ हूंदियूं आहिनि उहो ॾाढियूं मैच थींदियूं आहिनि, तमामु घणो हूंदो आहे। मिसाल असांजी लिकर्ट स्केल जेको आहे हिते ॾिसो था, लिकर्ट स्केल 5 पर लिकर्ट स्केल जेकॾहिं उन में मिसाल एग्री आहे 140, त हुन में 145 एग्रियूं, तव्हांजे ॿिए में वेरिएबल में 145 एग्री हूंदा, जेकॾहिं उन में स्ट्रॉन्गली डिसएग्री कुल 5 आहिनि त थी सघे हुन में बि 5 आहिनि। हाणे इन तरीक़े सां फ्रीक्वेंसीज़ पाण जेके ॾिसंदा जेकॾहिं उन में फ्रीक्वेंसी जेको वैल्यूज़ आहिनि तमामु वेझा आहिनि हिक ॿिए जे, त इहो बि हिकिड़ो सबबु आहे त तव्हांजी डेटा में मल्टीकोलिनिटी पैदा थी सघे थी। ही टेबल आहे तव्हांजे साम्हूं, मल्टीपल रेग्रेशन जे सां रन कंदा, उनमें असांखे टेबल मिलंदी आहे कोएफिशिएंट्स जी। उन में असां जो हिकिड़ो खानो हूंदो आहे आख़िरी, जंहिंमें असां कोलिनिटी स्टैटिस्टिक उन में असांखे टॉलरेंस बि मिलंदी आहे ऐं असांखे VI बि मिलंदा आहिनि। सो हिते असां जीअं अॻु में ॻाल्हि थी त VI जे ज़रिए सां बि तव्हां मल्टीकोलिनिटी खे ज़ाहिर सम्झी सघो था। त हाणे तव्हां ॾिसो था त पेरेंट्स उन जी मल्टीकोलिनिटी सॉरी VI जेको आहे 2434 आहे, ऐं ॿियो एज एवरेज पेरेंट उनजी 2029 तमामु घणी आहे। जेका असांजी एवरेज उहो 10 खां मथे आहे त पक सां मल्टीकोलिनिटी आहे, हिते त बिल्कुलु पक असां श्योर शॉट आहियूं त असांजी डेटा में मल्टीकोलिनिटी आहे। यानी हिकिड़ो को तरीक़ो असां पहिरियों सम्झोसीं VI जे ज़रिए सां त हिन में मल्टीकोलिनिटी आहे। ऐं ॿियो जेको आहे तव्हांजो कोरिलेशन जी मां कई, त कोरिलेशन में तव्हां ॾिसो था ई साॻी ॿई वैल्यूज़ पेरेंट ऐं एवरेज पेरेंट, ही पेरेंट आहे ऐं ही एवरेज पेरेंट आहे, ॿिन्ही में तव्हां ॾिसो था हाई लेवल जो रिलेशनशिप आहे, यानी 0.8 खां बि मथे रिलेशन आहे। त यानी असां VI जे ज़रिए सां बि हिन मां सम्झोसीं ऐं असां पंहिंजे कोरिलेशन जे वैल्यूज़ मां बि सम्झोसीं त हाणे हिन डेटा में असांजी मल्टीकोलिनिटी आहे। हाणे हिन हवाले खां हाणे थोरो सा प्रैक्टिकल तरफ़ हलंदासीं। उन में असां जेको आहे स्पीसीज़ में ॾिसंदासीं त मल्टीकोलिनिटी खे असां कीअं आइडेंटिफाई कयूं, उनखे कीअं रिमूव कयूं। उनजे लाइ ही मल्टीकोलिनिटी डेटा सेट पियो आहे, बिल्कुलु वीडियो जे हेठां आहे, तव्हां उनखे डाउनलोड करे ऐं तव्हां प्रैक्टिकली तव्हां पंहिंजो कमु करे सघो था, मल्टीकोलिनिटी इशूज़ खे सम्झी सघो था। दोस्तों आख़िर में वरी बि इहा ॻाल्हि कंदो, जेके बि मां वीडियोज़ ठाहींदो आहियां उन में ऐं ही जेके आहिनि से 2 बुक इस्तेमालु कंदो आहियां। आउं बि तव्हांखे पर्सनली तव्हांखे सजेस्ट कंदुमि त हिन किताबनि खे पढ़ो। ही ॾाढा अहम किताब आहिनि। यूज़िंग स्पेसिस स्टैटिस्टिक्स, बिल्कुलु जेके तव्हां हाणे कमु शुरू कयो आहे स्पेसिस जी, नालो ई हाणे ॿुधो आहे तव्हां स्पेसिस ईअं खणी चऊं त ही बहितरीनु किताब आहे तव्हांजे लाइ। इनखे पढ़ंदा रहो, ही वीडियोज़ ॾिसंदा रहो त तव्हांखे काफ़ी स्पेसिस जी मालूमात थी वेंदी। ही थोरो वधीक तव्हां एडवांस ऐं ही तमामु एडवांस लेवल ते आहे। हिकिड़ो ॾाढो सुठो किताबु आहे जेको मां अक्सर पढ़ंदो रहंदो आहियां। ही त हुआ 3 किताब जेके तव्हां अचो त हाणे पंहिंजे अमली कम तरफ़ वधूं। ही हिकिड़ो डेटा सेट आहे जंहिंमें असां चेक कंदासीं त इन में मल्टीकोलिनिटी आहे या न आहे। इन डेटा सेट में हिकिड़ो असांजो डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं 4 असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि। जीअं मूं अॻु में डिस्कस कयो त मल्टीकोलिनिटी असां 2 तरीक़नि सां ज़ाहिर करे सघूं था। हिकु त आहे थ्रू VIF वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर, ऐं ॿियो जेको तरीक़ो आहे उहो आहे तव्हांजो कोरिलेशन, ऐं हिकु टियों जेको आहे उहो आहे फ्रीक्वेंसी ज़रिए बि तव्हां उनखे क्रॉस वेरीडेट करे सघो या क्रॉस वेरीफाई करे सघो था त वाकई इन में जेको आहे उहा मल्टीकोलिनिटी आहे या न आहे। अचो त
इन पहिरियों तरीक़ो ॾिसूं। पहिरियों तरीक़ो जेको वेरिएंट इन्फ्लेशन फैक्टर वारो आहे, इन लाइ असां एनालाइज़ में ईंदासीं ऐं रेगुलेशन में आयासीं, लीनियर रेगुलेशन खे, ऐं उन खां पोइ असां रीसेट करे हाणे असां सभ खां पहिरीं छा कंदासीं, डिपेंडेंट वेरिएबल जी लिस्ट में असां डिपेंडेंट वेरिएबल खे मोकिलींदासीं ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल में जेके असांजे 4 इंडिपेंडेंट वेरिएबल इनखे असां हिते मोकिलियोसीं। उन खां पोइ स्टैटिस्टिक में असांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, सिर्फ़ु कोलिनियरी डायग्नोस्टिक्स जेको आहे इनखे चेक रखिणो आहे। जॾहिं चेक रखंदासीं हीउ जेको आहे त असांखे रिज़ल्ट मिलंदा कोलिनियरिटी जा। ओके, प्रेस कयो ऐं तव्हां ओके बटन कयो। हाणे असांखे इहे मुख़्तलिफ़ टेबल मिलियूं आहिनि जेके मॉडल समरी आहे अनोवा बी। जीअं त असां इंट्रस्टेड आहियूं कोएफिशिएंट वारी टेबल में, असां कोएफिशिएंट खे सिलेक्ट कयोसीं त हीअ असांखे कोएफिशिएंट जा रिज़ल्ट्स मिली विया। हाणे हिन में असां वटि हिकु तरफ़ त आईवीज़ आहिनि ऐं हीउ कॉन्स्टेंट जो मक़सदु आहे त हीउ डिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं हीउ हुन जा आईवीज़ आहिनि, 4 आईवीज़ आहिनि। हाणे असां इन में इंट्रस्टेड आहियूं त असांजी कोऑर्डिनेट स्टैटिस्टिक में टॉलरेंस बि आहे ऐं वी आई। हाणे असांखे वी आई जा वैल्यूज़ सम्झणा आहिनि त इहे वी आई जी वैल्यूज़ आहिनि केतिरा, यानी असांजी रेंज जेका आहे उहा 1 खां 10 जे अंदरि आहिनि त बहितर आहे, जेके मथे आहिनि त कोऑर्डिनेटी आहे। इहे वैल्यूज़ असां ॾिसूं त इन में जॾहिं असां ॾिसंदासीं त आई बी 3 ऐं आई बी 4 जा जेके वैल्यूज़ आहिनि उहे असांजा 10 खां मथे आहिनि। इन जो मक़सदु इहो आहे त हिन डेटा में मल्टी कोऑर्डिनेटी जो इशू आहे, यानी आई बी 3 ऐं आई बी 4 जेके इहे जेके हाईली कोरिलेटेड विद आहिनि हिक ॿिए सां, यानी इन जे विच में जेको रिलेशन आहे उहो 0.8 खां मथे आहे, तंहिंजे करे ही असांजो इशू अची रहियो आहे। हाणे हीअ त वी आई जे ज़रिए सां असां करे वरितोसीं त हीउ कीअं छो अचो, त वरी कोरिलेशन जी मदद सां इहो साॻियो ई मल्टी कोऑर्डिनेटी जो इशू खे ज़ाहिर कयूं, कमु कयूं। हीउ ॾाढो सिंपल आहे। तव्हां जेको कोरिलेशन जो जेको अक्सर तव्हां कंदा रहिया आहियो कमु जेको आहे सो इन हवाले खां सिंपल असांखे एनालाइज़ में वञी कोरिलेशन में ईंदासीं, बाइवेरिएंट कोरिलेशन, ऐं हिनखे रीसेट कयो। हाणे हिन में असल में हिकिड़ी शइ असां वटि 5 वेरिएबल डिपेंडेंट ऐं 4 इंडिपेंडेंट। हाणे कोरिलेशन में हूअं त को फ़र्क़ु न हूंदो आहे डिपेंडेंट इंडिपेंडेंट वेरिएबल जो, सभु जेके उहे बराबरि हूंदा आहिनि। पर जीअं त असांजो कमु जेको आहे इंडिपेंडेंट वेरिएबल सां ई आहे, हिन टेस्ट में ख़ासि तौर ते असां सिर्फ़ु इंडिपेंडेंट वेरिएबल खे जेके आहिनि उहे वेरिएबल बॉक्स में, यानी हिन बॉक्स में मोकिलींदासीं। मोकिलियासीं, ॿियो कुझु न आहे करिणो, सिर्फ़ु ओके कयो। जीअं त बटन खे ओके कयो त असांखे कोरिलेशन जी टेबल मिली। हाणे कोरिलेशन जी टेबल में सभ खां पहिरियों असांखे जेके ही 1 आहिनि, 1 खां मथे ऐं 1 खां हेठि जेके वैल्यू ई साॻा ई आहिनि। हाणे इनखे असांखे थोरो डिवाइड करिणो पवंदो, असां हिकु लाइन ड्रा कयूं था। हाणे हिन लाइन जे मथां जेके बि वेरिएबल आहिनि उहे ऐं जेके वेरिएबल लाइन जे हेठां इहे साॻा ई आहिनि, छो जो हीउ जेको रिलेशन आहे 1 जो मक़सदु आहे त इनोवेशन 1 इंडिपेंडेंट वेरिएबल 1 ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल 1 ॿई साॻा ई, इनखे रिलेशन जेको आहे उहो 1 आहे, ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल 2 ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल 2 ॿिन्ही साॻी ॿई रिलेशन साॻियो ई 1 आहे त 1 आहे। इन करे 1 जो मक़सदु इहो ई आहे त साॻा ई वेरिएबल हॉरिज़ॉन्टली ऐं वर्टिकली ॿई आहिनि। हाणे हीअ जेके रिज़ल्ट्स आहिनि इहे हॉरिज़ॉन्टली आहिनि, हीअ असांजा वर्टिकली आहिनि। हाणे हॉरिज़ॉन्टली पढ़ूं था त रिलेशनशिप जेको आहे आई बी 2 ऐं आई बी 1 जे विच में उहो 0.8 आहे, काफ़ी जेको इहो बि असांजो जेको असांजी जेको लिमिट आहे उन खां थोरो मथे आहे। त असां हिन में चई सघूं था त इहा मल्टी कोऑर्डिनेटी आहे, बट ओके। उन खां पोइ जेको हीउ जेको आहे, यानी आई बी 3 ऐं आई बी 2 जे विच में तमामु घणो जेको तालुक़ु आहे उहो 0.921 आहे। इहो दैट इज़ इहो तमामु घणो रिलेशन आहे, कोरिलेशन आहे, यानी मल्टी कोऑर्डिनेटी इहो एग्ज़िस्ट करे थी। उन खां पोइ असांजो आई बी 3 ऐं आई बी 4 जे विच में 0.963 तक़रीबन इहो 10 थी वियो, 1 थी वियो, सॉरी, तक़रीबन इहो 1 थी वियो। यानी इहो तमामु वॾो जेको रिलेशन आहे आई बी 3 ऐं आई बी 4 जे विच में। अच्छा, आई बी 2 ऐं आई बी 4 में बि जेको आहे सो कोरिलेशन जेको आहे उहो वधीक आहे। यानी इहे जेके बि आड़े बॉक्स में तव्हां ॾिसो था जेके बि इहे ॿई तौर ते मल्टी कोऑर्डिनेटी जो सबबु आहिनि, यानी इहे ज़ाहिर करे रहिया आहिनि त मल्टी कोऑर्डिनेटी। जीअं असां वी आई में असांजो वैल्यू जेको हुयो आई बी 4 ऐं 3 जो जेको आहे उहो 10 खां मथे हुयो, उन जा सबबु इहे ई आहिनि त जे विच में जेको रिलेशन आहे उहो तमामु हाई लेवल जो रिलेशन आहे। त हाणे असां कोर्स जी मदद सां बि सम्झोसीं त हाणे हिन विच में जेको आहे उहो तमामु घणो हेवी हाई रिलेशन आहे। दोस्तो, असां वरी पंहिंजी टेबल ते अची वियासीं, हिकिड़ो क्रॉस वेरीफाई करे ॾिसूं त वाक़ई जेको आहे हिकिड़ी ॿी नंढी टेक्निक फ्रीक्वेंसी ज़रिए त वाक़ई इहा जेका मल्टी कोऑर्डिनेटी सां ज़ाहिर कई आहे इहा वाक़ई सही बि आहे या न आहे। इन हवाले खां वरी असां एनालाइज़ में वेंदासीं।
ऐं हिन दफ़े असांखे डिस्क्रिप्टिव में ऐं उन खां पोइ फ्रीक्वेंसीज़ में वञिणो आहे। जीअं हिन में वियासीं त असांखे सिर्फ़ु जेके 2 वेरिएबल IV3 ऐं IV4, छो असां इन ॿिन्हिनि में जे विच में असांजी जेको आहे उहो हाई लेवल मल्टी रिलेशन आहे ऐं मल्टीकोनिटी आहे। इनखे ॾिसूं त वाक़ई इहा आहे या न आहे। इन हवाले खां IV3 ऐं IV4 खे हिन में बॉक्स में तव्हां मोकिलियो। उन खां ॿियो कुझु न आहे करिणो, सिर्फ़ु ओके खे बटन। हाणे जे ओके बटन प्रेस कयो त असांखे हीअ रिज़ल्ट्स मिलिया IV3 ऐं IV4। हाणे ही असांजा आहिनि 5 पॉइंट लिकर्ट स्केल। ही 5 पॉइंट लिकर्ट स्केल। हाणे जेको उनजो पहिरियों स्केल आहे उहो आहे कंप्लीट सैटिस्फाइड। हिते बि कंप्लीट सैटिस्फाइड, हिते 2 आहिनि त हिते बि 2 आहिनि। डिससैटिस्फाइड आहे, हिन में 17 आहिनि त हिन में 19 आहिनि। नो ओपिनियन में 71 आहिनि त हिते 72 आहिनि। सैटिस्फाइड में 167 आहिनि त 164 आहिनि। कंप्लीट सैटिस्फाइड में 52 ऐं 52। त हिन मां असां ज़ाहिर थिए थो त असांजी जेका डेटा आहे उहा जेको आहे उहो काफ़ी हिक ॿिए सां मुमासिलत रखे थी, यानी हिक ॿिए सां काफ़ी वेझी आहे। इन करे ही सबब आहिनि जो हिन ॿी बॉक्स में ॾिसंदव वैल्यूज़ तक़रीबन हिक जहिड़ा आहिनि। सो इन मां बि हाणे क्रॉस वेरीफाई बि थियो त वाक़ई असांजी डेटा में मल्टीकोनिटी आहे। हाणे जॾहिं असांजे डेटा में मल्टीकोनिटी जो इशूज़ बिल्कुलु ज़ाहिर थी वियो त हाणे छा कजे? इन जो हल कहिड़ो आहे? इन जा 2 हल आहिनि। हिकिड़ो हल इहो आहे त तव्हां IV3 या IV4 कंहिं हिक खे एक्सक्लूड करे छॾियो या डिलीट करे छॾियो, यानी फर्दर एनालिसिस में तव्हां हिनखे न आणियो त इहो मसइलो हल थी वेंदो। या वरी ईअं कयो त हिन जेका 2 वे आहिनि ॿिन्ही जो या कंहिं हिक जे लाइ वरी ॿीहर डेटा कलेक्ट कयो त उन सां बि इहो मसइलो हल थी सघे थो। पर जेकॾहिं तव्हां हिन मां कंहिंखे एक्सक्लूड करे छॾींदो या कंहिंखे डिलीट कंदो त पक सां तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। इहो कीअं अचो त इहो बि करे ॾिसूं। वरी एनालाइज़ में वेंदासीं ऐं रेगुलेशन में ऐं लीनियर रिग्रेशन में, ऐं साॻियो हिन में असां जेको IV3 ऐं IV4 खे असां वापसि था मोकिलियो ऐं ओके था कयूं। असां वरी ॿीहर साॻी रिज़ल्ट ते अची वियासीं। कोएफिशिएंट ते वञूं। कोएफिशिएंट ते हाणे तव्हां ॾिसंदव त असांखे जेका वैल्यूज़ आहिनि उहे वैल्यूज़ जेके तव्हांजा उन रेंज जे अंदरि आहिनि। हाणे हिन में तव्हां कांस्टेंट तव्हां डिपेंडेंट वेरिएबल थी वियो, ही तव्हांजा इंडिपेंडेंट वेरिएबल थी विया। हाणे इंडिपेंडेंट वेरिएबल में जॾहिं असां इंडिपेंडेंट वेरिएबल चोथों नंबर एक्सक्लूड करे छॾियोसीं, शामिल न कयोसीं, असांजा वैल्यूज़ जेके आहिनि उहे बहितर थी विया। हाणे तव्हां वरी थोरो प्रैक्टिस करे ॾिसो त IV3 खे एक्सक्लूड करे IV4 कंदो तॾहिं बि तव्हांखे अहिड़े क़िस्म जा रिज़ल्ट्स मिलंदा। त हाणे असांजी मां ख़बर पइजी वई त असां पंहिंजी डेटा में जेकॾहिं कोऑर्डिनेटी आहे त उन खे मसइले खे कीअं हल कजे। मुंहिंजा 2 इहे हल आहिनि जेके मूं अव्हांखे ॿुधाया। दोस्तो, असां पंहिंजे उन बॉक्स अची वियासीं। अॼु हिन वीडियो में असां कुझु जेके शयूं सम्झियूंसीं। हिकु त मल्टीकोनिटी छा हूंदी आहे ऐं उन मल्टीकोनिटी जा सबब कहिड़ा आहिनि ऐं उहा मल्टीकोनिटी खे ज़ाहिर कीअं कजे। उन लाइ बि 3 टूल बल्कि असां डिस्कस कयासीं। हिकिड़ो थ्रू वेरियंस इन्फ्लेशन फैक्टर ऐं ॿियो कोरिलेशन, ऐं टियों जेको नंढो टूल उहो फ्रीक्वेंसीज़ हुयो। इन तरीक़े सां ऐं जॾहिं मल्टीकोनिटी जो ज़ाहिर थी वई त असां हुनजो हल बि ॻोल्हियोसीं। 2 हल आहिनि। हिकिड़ो हल इहो आहे तव्हां जंहिंजे विच में ॿिनि इंडिपेंडेंट वेरिएबल जे विच में जेको गहरो रिलेशन आहे, कंहिं हिकिड़े खे तव्हां डिलीट करे छॾींदो, एक्सक्लूड करे छॾींदो त मसइलो हल थी वेंदो। ऐं या वरी इन ॿिन्ही जे लाइ वरी ॿीहर डेटा कलेक्ट कयो त तॾहिं बि तव्हांजो मसइलो हल थी वेंदो। मल्टीकोनिटी जो मसइलो हल करे सघो था तव्हां इन तरीक़े सां। दोस्तो, ही हुयो वीडियो अॼु मल्टीकोनिटी जे हवाले खां। उमेद कयां थो त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हूंदी, सम्झ में आई हूंदी। ऐं जेकॾहिं तव्हां हिनखे लाइक कयो, हिनखे शेयर कयो ऐं हिनजी यूट्यूब चैनल खे बि तव्हां सब्सक्राइब कयो त जीअं मूंखे हिमत मिले त जीअं अॻिते जेको आहे हिकिड़ी इंकरेजमेंट मिले त मां वधि खां वधि जेके स्पीसीज़ जा टॉपिक आहिनि, सब टॉपिक, उन ते का न का वीडियो ठाहे करे अव्हां लाइ पेश कजे। आख़िर में वरी बि इहा ॻाल्हि हिनखे वधि शेयर कयो त जीअं वधि खां वधि जेके सिंधी दोस्त आहिनि, जेके कमु कनि था, तहक़ीक़दान आहिनि, उन ताईं इन वीडियो जो फ़ाइदो पहुचे। तव्हांजी तमामु वॾी महिरबानी।